तारीख़ जा नवा वर्क खुलण लगा। कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। छा चाहियूं जो दड़ो मोहन जे दड़े खां बि क़दीम आहे। डहाके ते ॿधल पाक फ्रांस गॾियल खोटाई सिंधु माथिरी जी तहज़ीब बाबति नवां सवाल उथारे छॾिया आहिनि। हुकूमत पारां फौरी तौर म्यूज़ियम क़ाइम करण जो ऐलान हिन माॻ जे गैर मामूली अहमियत जो सबूत आहे। नवाबशाह अडर सिंधु माथिरी जी अज़ीम तहज़ीब जो मर्कज़ सम्झी वेंदड़ मोहन जे दड़े जी क़दामत खे चानियो जे दड़े मां चैलेंज मिली रहियो आहे। नवाबशाह में थियल हिकु तक़रीब में क़दीम आसारनि जे माहिरनि 10 सालनि जी तहक़ीक़ जा जेके नतीजा पेश कया आहिनि उहे न रुगो सिंध पर सॼी दुनिया जे क़दीम तारीख़ में हिकु नई बहस खे जनम ॾेई सघनि था। सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुहो जी इहा दावा त हितां मिलंदड़ शयुनि खे ॾिसंदे चानियो जो दड़ो मोहन जे दड़े खां बि वधीक क़दीम आहे। रुगो हिकु सियासी बयान नाहे पर उन ॾहाके जे डिघी तहक़ीक़ जो निचोड़ थी सघे थो जंहिं हुकूमत खे हिन निस्बतन घटि मशहूर माॻ ते फौरी तौर म्यूज़ियम ठाहिण ते मजबूर कयो आहे। जेकॾहिं इहा दावा साइंसी तौर ते साबित थी वई त इहा आलमी तारीख़ जा किताब तब्दील करण जी सलाहियत रखे थी। फ्रांसीसी ऐं पाकिस्तानी माहिरनि जी गॾियल मुहिम इन ॻाल्हि जी निशानी आहे त जदीद टेक्नोलॉजी आलमी सहकार सां माज़ीअ जे लिकल राज़नि तां पर्दो खणी सघिजे थो। हुकूमत जो म्यूज़ियम ठाहिण जो फ़ैसिलो न रुगो उन्हनि क़ीमती आसारनि खे महफ़ूज़ कंदो पर हिन इलाइक़े खे आलमी सियाहत ऐं तहक़ीक़ जे नक्शे ते बि नुमाया कंदो। हाणे सभिनी जूं नज़रूं इन ॻाल्हि ते खुतल आहिनि त माहिर हिन माॻ जी सही उमिरि जो तइन कॾहिं ऐं कहिड़े साइंसी बुनियादुनि ते कनि था।